अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंधी ड्रामनि जी बहितरीन अदाकारा वहीदा अबड़ो केरु ऐं किथां जी आहे। वहीदा अबड़ो खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली। तफ़सीली ॻाल्हि ॿोली शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त वहीदा अबड़ो 18 सेप्टेम्बर 1980 ईस्वी ते सखर शहर में वलद मोहम्मद मेहराब अबड़े जे घर में जन्म वरितो। वहीदा अबड़ो जी फैमिली में को बि अदाकार ऐं फ़नकार कोन्हे। वहीदा अबड़ो 16 सालनि जी ॼमार में हिन शोबिज़ इंडस्ट्री में एंट्री कई। पहिरियां वहीदा अबड़ो अलीगुल मलाह ऐं सोहराब सूमरे सां फ़नी प्रोग्राम कंदी हुई ऐं बाद में हिन KTN TV ते कमु करणु शुरू कयईं। वहीदा अबड़ो जी तइलीम सिर्फ़ु मैट्रिक आहे। वहीदा अबड़ो खे 3 भेण ऐं 4 भाइर आहिनि। वहीदा अबड़ो खे हिन वक़्तु सिंध जा माण्हू काफ़ी पसंदि कंदा आहिनि। हिन वक़्तु वहीदा अबड़ो धरती TV ते कमु करे रही आहे ऐं उन खां अलावा वहीदा अबड़ो केतिरा ई सिंधी ड्रामा ऐं टेली फिल्म बि करे चुकी आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।